दोस्तों हक़ मौजूद लॉकडाउन में सर्जल सोचूं मूं सोचियो पियो त जीअं त कोरोना वायरस खां हिफ़ाज़ती तौरु रज़ा ख़ुशी सां घर में वेठा आहियूं त छो न उन मौक़े खां फ़ाइदो हासिलु कजे। छो न घर अंदरि कुझु अहिड़ा कम करे ॾिसजनि जे आम हालतुनि में पाण न करे सघंदा आहियूं या उन्हनि खे सरअंजाम ॾियण खे पंहिंजे मर्दानगी जे शान वटां न सम्झंदा। असां सपोज़ करे छॾियो आहे त घर अंदरि जेके बि कम आहिनि इहे घर जे औरतुनि खे करणु जुॻा आहिनि। हीअ त ख़ासि हालतूं आहिनि। आम हालतुनि में बि कॾहिं भुलिजी करे असां मर्द घर जे कंहिं कमकार में हथु न विझंदा, पोइ भले क़यामत छो न अची वञे। असां मर्द भुलिजी करे बि घर जी ॿुहारी सुहारी नाहियूं कंदा, थांव थिपा नाहियूं धोईंदा, भले उन्हनि में जीत पइजी वञनि जेसिताईं का घर ध्यानी अची करे उन्हनि खे साफ़ु करे बाथरूम जी सफ़ाई जहिड़ी किने कम में पंहिंजे हथ ऐं कपिड़ा ख़राबु कनि त सिखिया ई न आहियूं। कपिड़नि जो धोअणु, उन्हनि जी इस्त्री करणु मर्द जो शान न आहे। चुल्हे जी सांझण त आहे घर जी औरतुनि जो कमु। ॿारनि जी गंदगी साफ़ु करणु, उन्हनि खे वेंजारणु सेंजारणु, किन स्कूल लाइ तयारु करण में मर्दनि जो छा वञे। मां बि घणो तणो अहिड़ो ई आहियां, पर कॾहिं कॾहिं अंदरि में वेठल इंसानु बुझा ॾींदो आहे त हल अड़े मुड़ुसु माण्हू तुंहिंजी मर्दानगी बसि उते वञी थी बसि करे, त अहिड़े खफ़त खे मिटाइण लाइ घर जे कम में हथु वंडाईंदो आहियां। काल्ह मूं फेसबुक ते मानी पचाइण वारा कुझु फ़ोटूज़ पंहिंजे वाल ते रखिया हुआ, जिन खे मुंहिंजे फेसबुक ते एड कयल कुझु मोहतरम ख़्वातीन खां सवाइ बाक़ी घणनि तणनि प्यारनि मर्द दोस्तनि तमामु घणो पसंदि कयो आहे। यादि रहे त फेसबुक ते मूंसां के चंद ख़्वातीन एड थियल आहिनि। उन मां मूंखे अहसासु थियो त असांजे सिंधी मर्दनि अंदरि हाणे अहसास कमतरी घटिजे पई ऐं उहे पंहिंजे औरतुनि खे जिन्स बदिरां हिकु इंसान जी हैसियत सां ॾिसणु सिखी रहिया आहिनि। दोस्तो, जॾहिं मूं काल्ह मानी पचाई हुई त इहो अमल थकाईंदड़ लॻो। हूअं छॾे रहण करे रत पचाव वारो कमु अयामनि खां कंदो रहियो आहियां। ख़ासि करे ऊन्हारे में बाहि करे आवीअ जीअं गरम थियल चुल्हे में मानी पचाइण वारो कमु केतिरो अंजो ऐं तकलीफ़ ॾींदड़ आहे, इहो सिर्फ़ु उहे इंसान बयानु करे सघनि था जिन इहो कमु सरअंजाम ॾिनो हूंदो। 3 कमरनि वारो क्वार्टर, उनजे अङण जी ॿुहारी कॾहिं ॾेई ॾिसो तव्हांखे ख़बरूं पइजी वञनि त इहो केतिरो थकाईंदड़ आहे। 3 ॾींहं कोडर खणी गटर जी सफ़ाई कई हुअमि त मुंहिंजे सॼे पासे वारे हथ में कुल्हे वटां सख़्तु सूरु वञे ई नथो। दोस्तो, हाणे पाण सभु जॾहिं लॉकडाउन में आहियूं ऐं मजबूरीअ करे घर में आहियूं त असांखे इहे कम पिणु करे ॾिसणु घुरिजनि। हिकु ॾींहुं मानी पचायूं, ॿिए ॾींहं ते ॿुहारी ॾियूं, 3 ॾींहं ते बाथरूम साफ़ु कयूं, 4थे ॾींहुं कपिड़ा धोऊं, 5 ॾींहं धोतल कपिड़नि खे इस्त्री कयूं, 6 ॾींहं पंहिंजे मासूम ॿारनि जी गंदगी साफ़ु कयूं, 7 ॾींहं सॼे घर खे पोचो कयूं। जॾहिं अवां पूरो हफ़्तो इहे कम कंदा रहिया त यकीन कयो तव्हांखे अहसासु थींदो त असांजी औरतूं केॾियूं अज़ीम आहिनि। असां जेके कम हिकु हफ़्ते ताईं हिकु करे कंदा रहिया आहियूं, असांजूं सभा जहिड़ियूं सिंधियाणियूं इहे सभु कम हर रोज़ु सरअंजाम ॾींदियूं आहिनि। सभ खां इज़ाईंदड़ हक़ीक़त वरी इहा आहे त असां अहिड़नि समूरनि कमनि खे वरी को कमु ई न सम्झंदा। हक़ीक़त में असांजे घरनि जो समूरो वहिंवार असांजी औरतुनि करे ई हले थो। अचो त पंहिंजी औरतुनि खे इज़त ॾियूं, जो इहा इज़त खेनि ॾियणु माना पंहिंजे पाण खे इज़त ॾियणु आहे। पंहिंजो ऐं पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु रखिजो। शायदि हर क़िस्म